संगत उर्दू वारा व्लॉग त सफ़ा ला था कढनि, सो तव्हांजो भाउ अॼु खां वरी सिंधी में व्लॉग शुरू कयो आहे। जेकी बि दोस्त मुंहिंजी वीडियोस ॾिसनि था मूंखे लाइक कनि, कमेंट्स कनि ऐं फॉलो ज़रूरु कनि। बहरहाल इन हफ़्ते अंदरि मुंहिंजो हैदराबाद बाबा साईं, नंढो भाउ फुरकान हकीम ऐं साईं उस्मान गज्जू हैदराबाद कंहिं कम लाइ निकिरी पियासीं। पर रस्ते बीहंदे ई नंढो भाउ फुरकान गाॾी में सुम्ही रहियो, पर असां बची ठंडी सड़क ते स्टेट लाइफ इंश्योरेंस जी ऑफिस पहुतासीं, जिते प्यारे भाउ मसूद इसरार सिरेवाल बची मिलियो, जंहिं ॾींहंनि जा कम 1 कलाक में करे ॾिना संदुनि वॾा वड़। उन खां पोइ अची होटल ते असां चांहि पीती ऐं फुरकान बि बिरयानी खे रगड़ो ॾिनो। नेठि वापसि अची रेशम बाज़ार पहुतासीं, जितां कुझु ख़रीदारी करे वरी बैटरी जे दुकान तां घर लाइ बैटरी वठी वापसि अची शाम जो ॻोठ पहुतासीं त किरोना वायरस मिस्त्री बि उते ई मौजूदु हो, जंहिं नई बैटरी लॻाए ॾिनी, जंहिं खां पोइ घर सफ़ा भरियो पिए। बहरहाल जेकी बि दोस्त वीडियो ॾिसनि था वरी बि मूंखे लाइक कनि, कमेंट्स कनि, फॉलो कनि। मिलूं था अॻे व्लॉग में, तेसीं ताईं फी अमानुल्लाह।